कश्मीर सिंध जे अॻूणे वॾे वज़ीर अरबाब ग़ुलाम रहीम जी सलाहकार मरहूम सरदार ग़ुलाम सरवर ख़ान सरकी जे फ़र्ज़नि जे योआई अॻवान सरदार इमरानुल्लाह ख़ान सरकी ज़िले काउंसिल कश्मीर जे चेयरमैन ऐं PP ज़िले कश्मीर जे सदर मीर गुल मोहम्मद ख़ान चखराणी सां संदसि रिहाइशगाह ते मुलाक़ात करे PP में शमूलियत इख़्तियार करे वरिती आहे। इन मौक़े ते मीर गुल मोहम्मद ख़ान चखराणी खे इस्तक़बाली कंदे चयो त अव्हां जी शमूलियत सां पार्टी खे ज़िले अंदरि फ़ाइदो थींदो। PP अवामी पार्टी आहे जंहिं जूं अवाम में जड़ूं आहिनि। सरदार इमरानुल्लाह ख़ान सरकी इन मौक़े ते चयो त PP मुल्की सतह जी अवामी पार्टी आहे जंहिं में मीर गुल मोहम्मद ख़ान चखराणी जे अॻवानी में शमूलियत इख़्तियार करे ख़ुशी थी रही आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।